अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलूं नौशेर फ़िरोज़ कल्होड़ा स्टेशन जे रवासी इमदाद अली अब्बासी पारां संदसि कार चोरी में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब नौशेर फ़िरोज़ पहुची एहजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हिन ॿुधायो त अगस्त 2021 में कासिमाबाद मां पीपी अॻवान मौला बख़्श चांडियो जे बंगले जे भरिसां संदसि कार चोरी थी वई, जंहिंजो केस पिणु दाख़िल करायो। जंहिं बाद फहद मल्ला नाले शख़्स राब्तो करे कार जी वापसीअ लाइ 2.5 लख भुंग वरितो, पर कार वापसि न थी सघी। शिकायत करण ते पुलिस फहद मल्ला खे गिरफ़्तार कयो त पुलिस इंस्पेक्टर सजाद अनवर मेमण विच में पई फहद मल्ला जी ज़मानत ॾिनी ऐं मूंखे 12 लख जो चेक ऐं कसमनामो लिखी ॾिनो। हाणे चेक मुक़रर वक़्त ते बाउंस थी वियो, पर न कार मिली न वरी जवाबदार मिलिया आहिनि। मामले जो राजूनी फ़ैसिलो पिणु थियो, पर उन ते अमल न थियो। हाणे ॼाणायल माण्हू मूंखे ख़ामोश रहण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त ॼाणायल माण्हू ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे चोरी थियल कार वापसि कराई वञे ऐं खेसि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट अता हुसैन, अमल न्यूज़, नौशेरो फ़िरोज़।